ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الدين عند الله الإسلام أو كما قال الله تبارك وتعالى في مقام آخر: يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر. أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: المسلم من سلم المسلمون من لسانه ويده. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. सभी साथी जेके भी बैठा हो बावाज बुलंद मदीने वारे मीर ते दुरूद शरीफ पढ़ो. اللهم صل على جسد محمد في الأجساد. اللهم صل على بدر محمد في الأبدان. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. मुंहिंजा मोहतरम दोस्तों ऐं भाइरो, मूं अवां जे साम्हूं रब्बे ज़ुल जलाल जे कलाम मुक़द्दस मां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि. उन सां गॾोगॾु नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेशुमार हदीसुनि मां हिकु हदीस पढ़ी आहे. अल्लाह रब्बे ज़ुल जलाल खांदो आहे: अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे इन मिठड़े क़ुरान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. जिस्म जी खुराक त हूअं कंदा ईंदा आहियूं, पर अॼोको ॾींहुं अहिड़ो आहे जेके रूह जी खुराक. काफ़ी वीचारा उथी विया, भत जो नालो ॿुधूं. मां बि मुनासिब नथो सम्झां जो अवां जो घणो टाइम वठां. बस उस्ताद मज़हर के अल्लाह रब्बे ज़ुल जलाल दुनिया आख़िरत में माला माल फरमाए. इसरार कहीं घणो त साईं तव्हां बि कुझु मिड़े महिरबानी कयो, शफ़क़त कयो. तव्हां सां पाड़े जा अल्लाह रब्बे ज़ुल जलाल कलामे मुक़द्दस जे अंदर फरमायो, इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम. रब वट जेको महबूब पसंदीदा दीन आहे त उहो इस्लाम. अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जा तव्हां सां जे मथां वॾा किरोड़ एहसान थिया जो तव्हां सां के रब्बे ज़ुल जलाल मुस्लमान बनायो. कलमे जहिड़ी दौलत न मुस्लमान जे घर में पैदा कया. पाक पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो नबी अल्लाह जो वॾो एहसान. हता कि असां न चऊं त असांजो थोरो आहे रब ते, पैगंबर साईं ते. न न, अल्लाह साईं असांजे मथां एहसान कयो, सहाबा किराम जे मथां एहसान कयो जो उन्हनि खे कलमे जहिड़ी दौलत ने पैगंबर उन्हनि में.
रब फरमायो यमुन्नून अलैका अन अस्लमू कुल ला तमुन्नु अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान। रब इन आयत में फरमायो इन समझो त तवां अल्लाह जे मथां एहसान थोरो कयो न रब्बुल जलाल तवां सां जे मथां एहसान कयो पैगंबर जे सहाबा जे मथां एहसान कयो जो अल्लाह से कलमे जी दौलत असां के नबी ने कलमे जी दौलत ने असां जे मथां एहसान ऐं दीन में आसानी फरमाए दीन जे अंदर आसानी दुखाई ना है। अल्लाह जो कुरान फरमायो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। रब फरमायो मां दीन में आसानी कया दीन में आसानी कया दुखाई। अग में जेके उम्मती आयूं त मस्जिद में नमाज जेकॾहिं न पढ़ंदियूं त नमाज न थींदी। ॿाहिरि पढ़ंदा हा त उनजी नमाज न थींदी। मस्जिद जी मिटी खणी वेंदा हा मस्जिद में नमाज पढ़ंदा हा तॾहिं नमाज। पर असांजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां एॾो एहसान जाते भी वञे रब जी नमाज अदा करे बनियत जो दुकान तो जे अल्लाह कबूल मकबूल फरमाए आहे या न। अग में के एड़ी उम्मत हुंदी जो गुनाह कंदी त दर ते लिखजी वेंदुसि गुनाह कंदी दर ते लिखजी वेंदुसि नेड़ ते लिखजी वेंदो। पर अज हिन नबी से जो उम्मत जे मथा अल्लाह से एडो एहसान कयो हजारे लखे करोड़े गुनाह था कयो असां मुस्लमान हो पर रब जुल जलाल असां के ख्वार रुसवा नथो करे दर ते नथो लिखराए नेड़ ते नथो यो अल्लाह जे नबी जो असां तां जे मथा एहसान जो पैगंबर सही तां असां जे ला दुआ घुरी अल्लाह मुझे उम्मत जे मथा न कज गुनाहगार थी पर मुझे उम्मत जे मथा आसानी अग में उम्मत हुंदी ही जे जे कपड़े के पलीती लगंदी ही त कपड़ो धोंदा ना हा बल्कि कटींदा हा जिस्म के पलीती लगंदी जिस्म के कटींदा पर असां जे पाक पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से तवां सा के दिनो एडी आसानी हिन उम्मत जे मथा कपड़ो पलीत थी वने धोण तां जो कम आहे पाक करण रब जुल जलाल जिस्म पलीत थी वने धोण तां जो कम आहे अल्लाह से पाक अग में उम्मत हुंदी जे में तयम्मुम जायज न हो पानी का सवा वजू न थिंदो हो जेसी तई पानी हुजे पो वजू कर नमाज पढ़े पर असां जे हिन नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में आहे पानी नथो लबे बीमार आहे लाचार आहे तयम्मुम करे ब ज़रबू मिट्टी ते हणी करे मुंह ते हणे वर ब ज़रबू मिट्टी ते हणी करे पांजे बाहुन ते हणे तो जो वजू भी थी वेंदो गुस्ल भी अल्लाह से फरमायो फ़इल्लम तजिदू मान फतयम्ममू सईदन तय्यबा पांच गाल ना है कुरान की जे कन ता के पानी नथो लबे पानी ता का नथो लबे पाक मिट्टी सा तयम्मुम करे नमाज केडी हिन उम्मत जे मथो आसानी तदा रब फरमा युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उसरा दीन में आसानी आहे तंगी ना है दुखाई ना 50 वक्त नमाज आलम बयान करे विया मां भी अमा जे सामने बुधम 50 वक्त पैगंबर सही के मिला 50 वक्त में 5 वक्त अज ही उम्मत 5 वक्त नमाज पढ़दी खुदा जो कसम अल्लाह ने के 50 वक्त केडी आसानी फरमा युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उसरा दीन में आसानी है तंगी ना है दुखाई ना है अल्लाह से फरमाया अल्लाह वट महबूब दीन पसंद दीन जो इस्लाम है इस्लाम के अंदर इंसाफ अदल फरमाया इदिलू व अक़रबु लित्तक़वा
अदल क्यों इंसाफ क्यों तमा तकवा जे वेझा वेंदा तकवा के पहुंचंदा अदल इंसाफ क्यों यो अदल इंसाफ कयो त असांजे पैगंबर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया अदल इंसाफ करे ॾेखारियो यो अदल इंसाफ कयो त सहाबा इकराम करे ॾेखारियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में हिकड़ी औरत ही जंहिंजो नालो हो फातिमा मखज़ूम कबीले जी ही वॾी घराणे जी ही शरीयत में ई आहे जेकर चोरी करे त हथ कटजे नबी साईं वटि आया इन चोरी जे इल्ज़ाम में उन औरत खे पकड़ी नबी साईं फरमायो उन जो हथ कट दो कुरान में तो फरमाया अस्सारिक वस्सारिक़तु फ़क़्तऊ अयदियहुम हथ कटबो नबी साईं फरमायो उन जो हथ कटबो उन्हनि माण्हुनि वॾे ख़ानदान नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुटेले हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला खे सिफारिश करे मोकिलियऊं पैगंबर साईं खे चयो जेको फिदियो चवे जेको मिल्कत ॾे चवे त ॾेई पर हिन औरत जो हथ न कट पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान तो कुर्बान वना फरमान था ये तो तहां जी फातिमा है पर फातिमा बिन्त मुहम्मद जी हुजे उन जो हथ कट यो असांजे नबी मोहम्मद मुस्तफा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जो इंसाफ तने कुरान में अल्लाह फरमाए इन्नल्लाह यअमुरु बिल अदली वल इहसान व ईताइ दिल कुर्बा अदल क्यों इंसाफ क्यों माइटन सां सुठो हलो पाड़े वारन सां भलो हलो के खां ऊंचायो न के इज़ायो न नंढन ते शफ़क़त कयो वडन जी इज्जत कयो उलमा इकराम जी इज्जत कयो यो आहे हजरत उमर रज़ी अल्लाह ताला जे वक्त में बस हिकड़ी गाल क्या तवा के बेमानी जो इंतजार है हजरत उमर रज़ी अल्लाह ताला जे दौर खिलाफत में हिकड़ो गस्सान जो बादशाह जो मुसलमान थियो मुसलमान में ॾाढी खुशी पहुती एतरी खुशी पहुती जो गस्सान जो बादशाह मुसलमान थियो तवाफ ते आयो काबतुल्लाह जो तवाफ करे पो कंदे 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 न गस्सान जे बादशाह जे चादर जे मथां हिकड़ी के बदवी गरीब जी उन जे चादर जे मथां लत अची ओ गरीब उन गस्सान जे बादशाह ॾिठो त बदवी मुंहिंजे हिन जे चादर जे मथां लत नहीं चमाट खणी चमाट जो है वो बदवी शक हजरत उमर रज़ी अल्लाह ताला जे दा खणिया फरियाद खणिया साईं मुखे चमाट हिंद हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नो गस्सान जे बादशाह के घुराए करे चयो बुधा भला हिन के चमाट छाजे करे उन ते सही हिन मुखे मुझे चादर जे मथा लत दी इन जे करे हिन के चमाट हजरत उमर से फरमायो त इस्लाम जे अंदर बादशाह होजे या हेठो होजे सभिन जी बराबर थींदी तंहिंजे कर थींदो इन जेतरी हिन के तू चमाट हया ओतरी बदवी शख्स तो के चमाट ओतरी चमाट हणंदो हजरत उमर से इंसाफ करे ॾेखारियो तॾहिं रब कुरान में फरमायो इन्नल्लाह यअमुरु बिल अदली वल इहसानि व ईताइ दिल कुर्बा अल्लाह से फरमाया तो मां रब हुक्म तो क्या यअमुरुकुम बिल अदली वल इहसान रब तो फरमा अदल जो भी तवा के हुक्म तो क्या इंसाफ जो भी तवा के हुक्म तो क्या एहसान जो भी तवा के हुक्म तो क्या अब्दुल कंदऊ त वेझा थींदो रब जे अल्लाह जो खौफ कयो रब खां ॾिजो छो जो दुनिया जे अंदर इंसान आयो आहे जेको ॼमियो आहे ज़रूर मरंदो वेंदो अकेलो कब्र में कोई भी न हलंदो मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमल क़ब्रु रौज़तुम मिर रियाज़िल जन्नह ओ अकेला मिट्टी में वेंदो कब्र में वेंदो इन कब्र के मिट्टी जो ढेर न समझो या त जन्नत जे बागन मो बाग तव या जहन्नम जे खडन मो खडो त हर रोज मुसलमानों बुधो कब्र सड़ा कंदी थव पर तवा सा कन्नन खो बुड़ा हुंदा छा चंदी है बस आखिरी गाल क्या फरमायो सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना बैतुल वहदा हर रोज कब्र सर करे तो थी मां अकेला जो घर अना बैतुत तुराब मां मिट्टी जो घर अना बैतुत दूध मां गिवले ने मां कोड़ा जो घर तैयारी कई तो एडो जमीन तो दुनिया में पांजी तैयारी कई तो मां अकेले जो घर मां ऊंधई जो घर मां गिवले मां कोड़ा जो
तैयारी हितों कयूं हलो पंहिंजे माइटनि सां बि चङो हलो क़ुरान जी बि ज़ियारत कयो नमाज़ बि पढ़ो अल्लाह ताला खां दुआ आहे तव्हां असांखे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेके मूं अल्फाज़ के अल्लाह क़ाबिल मक़बूल मंज़ूर फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह जेके आया आहिनि सभिनि जे गुनाहनि खे माफ़ फरमा या अल्लाह जेके न अची सघिया आहिनि उन्हनि ते बि रहम फरमा उन्हनि जा बि गुनाह माफ़ फरमा या अल्लाह हिन जलसे में जिन भी हिस्सो वरितो आहे या अल्लाह सभिनि जे ख़ैर खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह अहिड़ी महफ़िलूं मजलिसूं हिन वॾेरे उस्मान जे ॻोठ वारनि खे तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह से ॾाढी ख़ुशी पहुती आहे एॾो अवाम आयो आहे अल्लाह हरदम हिन क़ुरान ॿुधण जे लाइ असांखे शौक़ु अता फरमा अॻे मेलनि जो शौक़ु हूंदो अॼु क़ुरान जे वाइदनि शौक़ु आहे अल्लाह तूं पंहिंजे अञा बि मज़ीद असांजे मथां रहमत अता फरमा वसल्लल्लाहु तआला अला खैर ला इलाहा